पूरे मुल्क जियां हिंगोरा शहर में भी रमज़ान शरीफ़ जो बलारो महीनो ईंदे ही महांगाई जो जिन बोतल का बाहर अची वियो। उन हवाले से पेश है मोहसिन फयाज़ सोलंकी की ये रिपोर्ट। जी नाज़रीन, असां हींअर मौजूद आहियूं मोरजा शहर में, जिते रमज़ान जो महीनो शुरू थींदे ही खाधे पीते ऐं आम वापे जूं शयूं, सब्ज़ी, फ्रूट, गोश्त, मच्छी, दालियुनि ऐं ॿियनि शयुनि जा अघ ग़रीब माण्हुनि जे पहुच खां परे आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। अचो त इन हवाले सां शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। टमाटर 20 रुपए किलो आ रहा, हींअर 40 रुपया पाव। ये रमज़ान आहे। टमाटो सही हींअर 60 रुपया किलो बसर। हशर 30 रुपए में किलो खतन पे आज रमज़ान शुरू पे 60 रुपया किलो बसर। के छा सही हितों जी तरह की बदमाशी कई हुकूमत की आया त रेट लिस्ट ते कंट्रोल कयो वने। इस साल 40 वाली शइ 80 में थी वई, 80 वाली शइ 60 में थी वई। ये रमज़ान पैकेज असां मुसलमान ॾिनो आहे। ॿुधो बाबा, सो मुसलमान खे अल्लाह को आराम करे न, बाक़ी पंहिंजा हथ राति बिल्डिंग मथां बिल्डिंगूं ठाराईंदा, छा पियो हिते ई हूंदो सभु कुझु। बाक़ी ग़रीब आवाम ते कुझु आराम कनि, रिलीफ ॾियनि के तरीक़े सां ॾियनि। DC आहे, कंट्रोलिंग अगन वारा, मार्केटिंग कमेटी आहे, उहे बसि पंहिंजो मथां माल वठियूं, पोइ हिननि खे हथ राति छॾे था ॾियनि। हुकूमत खे इहो मुतालबो आहे त ख़ुदा उहो आवाम ते आराम कनि, उहो आवाम ग़रीब आवाम ते आराम कनि। बाक़ी वॾो माण्हू उहो ई सदाईं वॾो ई थींदो रहे थो। कहिड़ी शइ वठी कहिड़ी शइ वठूं। अॻे हूंदो वाट में अटो यादि हूंदो वात में साईं, हाणे साईं रुगो गिहु यादि आहे। वञूं था गिहु वठण त 450 रुपया, वरी ॿिए ॾींहं ते दुकानदार चए थो 500 खणी अचिजांइ। हाणे साईं ग़रीब आहियूं साईं, काले वञूं साईं ज़ुल्म में अचिया साईं, कुझु सस्ताई करे साईं। रमज़ान शरीफ़ आहे, हिन रमज़ान भलारे ते साईं रहम करे साईं। ख़ुदा राजा हथ खणी वज़ीर आला खे दुआऊं कंदासीं साईं, साईं मुराद अली शाह खे महिरबानी हुजे साईं, त हिते ग़रीबनि जा नाहक न कनि साईं। महांगाई ॾाढी आहे। हे 2 टालूं साईं जेका भितर पोख चवंदा आहियूं साईं, इहा बि 40-50 रुपया किलो था अचनि साईं। साईं वञूं सब्जी वठण त 200 खां घटि वेले जी भाॼी कान थी मिले, ग़रीब काले वञूं साईं। वरी वई आहे सफ़ा, हिकिड़ी जाइ ते हिकिड़ो मुल्ह आहे, ॿिए जाइ ते ॿियो मुल्ह आहे। बिराए महिरबानी करे अवाम खे रिलीफ ॾियो। हाणे बसर मां हींअर वरिता आहिनि हिकिड़े खां 60 रुपया किलो, वरी हींअर ॿिए वटि पहुतो आहियां, उहो थो चवे 40 रुपया किलो। ख़ुदा जे वास्ते बसि रहम कनि। मुतालबो इहो ई आहे त अवाम खे रिलीफ ॾिनो वञे, महांगाई ते कंट्रोल कयो वञे। जी नाज़रीन, अवां हितां जे शहरनि जा वीचार ॿुधा। हुननि जो चवणु आहे त रमज़ान शरीफ़ जो महीनो शुरू थींदे ई महांगाई उरूज ते पहुची वई आहे। ग़रीब माण्हूअ लाइ सब्ज़ी ख़रीद करणु बि मुश्किल कमु थी वियो आहे ऐं दुकानदारनि, फ्रूट सब्ज़ीअ वारनि पारां वेतर हथरादू रेट मुक़ररु करे शहरनि लाइ आज़ार कयो आहे। हुननि हुकूमत सिंध वज़ीर आला सैयद मुराद अली शाह वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त महांगाई ते कंट्रोल करे अवाम खे रिलीफ फराहम कयो।